अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि वमन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो ऐं अॼु खां उन जो आख़िरी अशरो या ॾहों शुरू थी चुको आहे। अॼु 21वीं जी राति आहे ऐं मुमकिन आहे त इहा राति बि लैलतुल क़द्र हुजे, छो त अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे रमज़ान जे आख़िरी अशरे में 21 रातियुनि में लैलतुल क़द्र खे तलाश करण जो हुक्म ॾिनो आहे। तंहिं करे ऐन मुमकिन आहे त अॼोकी राति बि लैलतुल क़द्र हुजे। दोस्तो, अॼोके दर्स जे लाइ मूं जे हदीस जो इंतख़ाब कयो आहे, उहा हदीस इमाम अहमद बिन हम्बल रहमहुल्लाह मुस्नद अहमद में, इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह जामे तिरमिज़ी में ऐं ॿिया बि केतिरा ई मुहद्दिस जिन ही रिवायत पंहिंजनि किताबनि में रिवायत कई आहे। इंतहाई मशहूर हदीस आहे। उन जो रावी आहे सैयदुना अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाहु अन्हु। सैयदुना अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाहु अन्हु यहूदी आलिम हो, आम माण्हू कोन हो। मुसलमान थियो, पाण चवे थो अल्लाह जे प्यारे पैगम्बर वटि हली आयुसि ऐं अल्लाह जे रसूल खां मूं 3 सुवाल कया। पहिरियों सुवाल, क़यामत जी पहिरीं निशानी कहिड़ी आहे? ॿियो सुवाल, जन्नत में जन्नतिन खे पहिरियों खाधो कहिड़ो मिलंदो? टियों सुवाल, त औलाद कॾहिं पीउ ते वेंदो आहे, कॾहिं माउ ते वेंदो आहे, मुशाबा हूंदो आहे, छाजे करे? मूंखे यकीन हो जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वाक़िअतन पैगम्बर आहिनि त जवाब ॾेई वेंदा, पर जेकॾहिं पैगम्बर न आहिनि त जवाब ॾेई कोन सघंदा। पर चवे थो अल्लाह जे प्यारे पैगम्बर मूंखे जवाब ॾिनो त क़यामत जी पहिरीं निशानी ओभर खां या मशरिक़ खां बाहि निकिरंदी, जेका माण्हुनि खे मग़रिब में ओलह में वञी कद कंदी, जवा कंदी। ॿियो सुवाल, जन्नतिन खे पहिरियों खाधो जन्नत में मिलंदो मच्छी जो जिगर या जेरो, उन जो कुझु टुकड़ो या हिसो। टियों सुवाल, त औलाद कॾहिं पीउ जे मुशाबा हूंदो आहे, कॾहिं माउ जे मुशाबा हूंदो आहे, छाजे करे?
अल्लाह के रसूल जवाब ॾिनो आहे, जॾहिं मर्द जो नुतफ़ो या पाणी हावी थी वेंदो आहे त औलाद पीउ जे मुशाबा थींदो आहे, ऐं जॾहिं माउ जो पाणी हावी थी वेंदो आहे त औलाद माउ जे मुशाबा थींदो आहे। अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु सम्झी वियो त अल्लाह जो प्यारो पैगंबर वाक़िअतन अल्लाह जो रसूल आहे। ओॾी महिल कलमो पढ़े थो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। ॾिसो, हक़ जो मुतलाशी जेकॾहिं माण्हू हूंदो आहे, गैर जानिबदार हुजे, मुतासिब न हुजे, जवाब मिलियो फौरन हक़ क़बूल कजांइ। मुतासिब माण्हू केतिरा बि तव्हीं दलील पेश करियो, उनखे हक़ क़बूल नाहे करणो, कॾहिं कोन कंदो। पर अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु हक़ जो मुतलाशी हो, आलिम हो, गैर मुतासिब हो, फौरन हक़ क़बूल कयाई। पर चए त अल्लाह जा रसूल, हाणे जेके यहूदी आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त या माइट, जेके मुंहिंजा हमदब रहिया आहिनि, उन्हनि खे घुरायो ऐं मुंहिंजे बारे में सुवाल करियो। अञा उन्हनि खे ख़बर कोन्हे मुंहिंजे इस्लाम क़बूल करण जी। ॾिसो छा था चवनि। पाण सगुरनि यहूदियुनि खे घुरायो। अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़े पासे थी बीठो, जी नज़र न पवे। पाण यहूदियुनि खां पुछनि था, भला ॾियो ख़बर अब्दुल्ला बिन सलाम कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? कि अब्दुल्ला बिन सलाम असां मां वॾो आलिम आहे ऐं आलिम जो पुटु आहे। असां में सभ खां भलो आहे ऐं भले इंसान जो पुटु आहे। हिकु रिवायत लफ़्ज़ आहिनि, असां में सभ खां अफ़ज़ल आहे ऐं अफ़ज़ल इंसान जो पुटु आहे। शायदि पहिरियों तेसि ताईं पाण सहुरनि अब्दुल्ला बिन सलाम खे सॾियो। पर उनखां अॻु में पहिरीं सुवाल कनि था यहूदियुनि खां त जेकॾहिं अब्दुल्ला बिन सलाम इस्लाम क़बूल करे त पोइ? जवाब में चवण लॻा, अल्लाह उनखे बचाए, अल्लाह उनखे बचाए इस्लाम खां, क़बूल करण खां। जॾहिं इहे ॻाल्हियूं थी चुकियूं, पाण सहुरनि फरमायो, अब्दुल्ला बिन सलाम खे हाणे ॿाहिरि आयो ऐं अची कलमो पढ़ियाई, पंहिंजे इस्लाम जो इज़हार कयाई। हदीस लफ़्ज़ आहिनि, फौरन यहूदी जेके फिरी विया। अब्दुल्ला बिन सलाम अॻु में ॿुधायो त अल्लाह जे रसूल, यहूदी हिकिड़ी माना धोखेबाज़ ऐं बहतान हणण वारी क़ौम आहे। हींअर तव्हां मुंहिंजी गैर हाज़िरी में पुछो ऐं बाद में मुंहिंजी मौजूदगी में हिन खां पुछिजो। बहतान हणण वारा आहिनि, धोखेबाज़ आहिनि, कूड़ा आहिनि। जॾहिं साम्हूं आयो, हाणे फौरन उन्हनि पलटो खाधो। चवण लॻा त ही अब्दुल्ला बिन सलाम असांजे अंदरि सभ खां पुछड़ो माण्हू आहे ऐं पुछड़े माण्हू जो पुटु आहे। अल्लाहु अकबर। सैयदना अब्दुल्ला बिन सलाम जो अल्लाह जा रसूल, तव्हां ॾिठो, मूं तव्हांखे अॻु में चयो। ॾिसो, वॾो दलील आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, तव्हांजा मुखालिफ़ तव्हांजी इज़त कंदा आहिनि, पर जीअं तव्हां हक़ ॻाल्हायो, हक़ जी ॻाल्हि कई, फौरन तव्हांखे घटि वधि ॻाल्हाईंदा, गारियूं ॾींदा, पंहिंजी राय तब्दील करे छॾींदा। जी यहूदियुनि पंहिंजी राय तब्दील करे छॾी। पहिरीं चवनि पिया सभ खां भलो माण्हू आहे, भले माण्हू जो पुटु आहे। सभ खां वॾो आलिम आहे, वॾे आलिम जो पुटु आहे। ऐं हाणे फौरन पलटो खाइनि था, सभ खां पुछड़ो आहे ऐं पुछड़े माण्हू जो पुटु आहे। अल्लाह अकबर। यहूदियुनि जी फितरत आहे। केॾी वरी धोखेबाज़ क़ौम आहे, जिन ॿिया खे क़त्ल कयो, शहीद कयो। सभ खां धोखेबाज़ ऐं ख़तरनाक क़ौम। अॼु पाण ॾिसो पिया, अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु यहूदी आलिम,
ऐं ॿुधाईंदो हलां त अल्लाह जे प्यारे पैगंबर 2-3 दफ़ा अब्दुल्ला बिन सलाम खे जन्नती हुजण जी बिशारत ॾिनी। हिकु हदीस में पाण वेठा आहिनि त ॿिनि जबलनि जे विच में जेको लंघ हूंदो आहे, रस्तो हूंदो आहे, उनखे दरो चइबो आहे। सिंधी में बि चवंदा आहिनि, उर्दू में बि चवंदा आहिनि। त पाण फरमाईंदा आहिनि दरे मञा जेको माण्हू दाख़िल थींदो उहो जन्नती आहे। हदीस रावी साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु, सही सनद सां हदीस आहे। हिन दरे मञा जेको माण्हू दाख़िल थींदो उहो जन्नती आहे। अल्लाह जो नबी ॻाल्हि करे थो, इहो दलील कोन्हे त पाण आलिमुल ग़ैब आहिनि। अल्लाह ॿुधाए थो त ख़बर पवे थी, अल्लाह नथो ॿुधाए ख़बर कोन थी पवे। केतिरा दलील आहिनि। पैगंबर ते वही नाज़िल थींदी आहे, वही नाज़िल थींदी आहे त वही जी रोशनी में अल्लाह जो नबी ॿुधाए थो, वही नाज़िल नथी थिए ख़बर कोन थी पवे। सैयद आयशा रज़ी अल्लाह अन्हा ते बहतान लॻो। पाण तक़रीबन 1 महीनो क़रीबन परेशान रहिया। आलिमुल ग़ैब हुजनि त परेशान छो रहना? चवनि हाल मूंखे ख़बर आहे। केतिरा ॿिया वाक़ियात आहिनि। बहरहाल अल्लाह ॿुधाए थो, ख़बर पवे थी। पाण फरमाईंदा आहिनि दरे मञा जेको माण्हू दाख़िल थींदो उहो जन्नती आहे। साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु जो हदीस रावी आहे, चए थो मुंहिंजो भाउ उमैर बिन अबी वक़ास उन वक़्तु दरे जे परे पासे वुज़ू करे रहियो हो। मूं सोचियो त मुंहिंजे भाउ जे बारे में अल्लाह जे नबी बिशारत ॾिनी आहे ऐं मुंहिंजो भाउ ई हितां दाख़िल थींदो। ऐं इंतज़ार पियो करियां तेसि ताईं ॾिसां त अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु दाख़िल थी। अल्लाह अकबर, माना बिशारत आहे त जन्नती आहे। अल्लाह जे नबी ज़िंदगी में बिशारत ॾिनी। अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु चवे थो जॾहिं पाण सगोरा मदीने पहुता, मुस्नद अहमद तिरमिज़ी जी हदीस जेका बयान करण पियो वञा, त मूं सोचियो ॾिसां त माण्हू भॼदा वञनि, माण्हू अल्लाह जे रसूल सां मुलाक़ात लाइ भॼदा वञनि। मूं सोचियो त आऊं वञा ऐं ॾिसां। जॾहिं आऊं मजलिस में पहुतो आहियां, मुंहिंजी पहिरीं नज़र पई अल्लाह जे नबी जे चेहरे ते। फअरफ़्तु अन्न वजहहु लैस बिवजहि कज़्ज़ाब, ऐं सम्झी वियुसि त ही चेहरो के कूड़े माण्हू जो चेहरो कोन्हे। सचा माण्हू पधरा हूंदा आहिनि, ही के कूड़े माण्हू जो चेहरो कोन्हे। आलिम हो न, समझी वियो। चए तो उन टाइम ते जेका पहिरीं ॻाल्हि मूं ॿुधी अल्लाह जे रसूल खां सा अञा बि मूंखे यादि आहे। पाण हाज़रीन खे चवनि पिया या अय्युहन्नास, ऐ इंसानो अफ़्शु सलाम, तव्हीं सलाम खे आम करियो, सलाम खे पखेड़ियो। पहिरीं ॻाल्हि जेका अल्लाह जे रसूल कई। इहो हुक्म सिर्फ़ हाज़रीन खे कोन्हे, बल्कि क़यामत जे ॾींहं ताईं जेके मुस्लमान ईंदा सभिनी खे हुक्म आहे, तव्हीं सलाम खे आम करियो। सलाम हिकिड़ी क़िस्म जी दुआ आहे न। अस्सलामु अलैकुम, तव्हां ते रहमतूं हुजनि, सलामती हुजे, तव्हां ते सलामती हुजे, दुआ आहे। ॾिसो इहा इस्लाम जी अज़मत आहे। वञी तव्हां ॾिसो ईसाइनि खे गुड मॉर्निंग, गुड नाइट, बाबा सुबुह बख़ैर, या राति उनजी जेका समना त सुठी राति सुठी सुबुह, कहिड़ी हिन में ॻाल्हि आहे? कहिड़ी शइ जे अंदरि तव्हांखे सुठी नज़र अचे थी? सिर्फ़ु तव्हां सुबुह ऐं राति जी वाखाण पिया करियो, पर होॾां त ॾिसो तव्हां दुआ पिया ॾियो मुस्लमान भाउ खे। केतिरी ख़ैर खाई आहे। अस्सलामु अलैकुम, तव्हां ते सलामती हुजे, ऐं ॿुधण वारे खे चवणु घुरिजे वालेकुम सलाम, तव्हां ते बि सलामती हुजे।
तव्हां ते बि सलामती हुजे। हिकु दफ़े पाण सुगरा वेठा आहिनि, हिकिड़ो माण्हू आयो, उन चयो अस्सलामु अलैकुम। पाण सुगरनि फरमायो हिनखे 10 नेकियूं मिलियूं, 10 नेकियूं मिलियूं। वरी वेठल हिकिड़ो ॿियो माण्हू आयो, चवण लॻो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। पाण फरमाया हिनखे 20 नेकियूं मिलियूं। वरी टियों माण्हू आयो, चए थो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। पाण फरमाया इन माण्हू खे 30 नेकियूं मिलियूं। अल्लाहु अकबर। त अल्लाह जे नबी फरमायो सलाम खे तव्हीं आम करियो। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां क़ुर पढ़ंदो तव्हांखे केतिरियूं जायूं अहिड़ियूं नज़र ईंदियूं जिते अल्लाह ताला इन सलाम जो ज़िक्र कयो आहे। हत्ता कि पैगंबरनि वटि जेकॾहिं मलाइक आया आहिनि, उन्हनि सलाम वरायो आहे। सलामुन। इब्राहिम अलैहिस्सलाम वटि फ़रिश्ता अचनि था, सलाम वराइनि था। हत्ता कि जॾहिं मोमिन जे मौत जो वक़्तु थिए थो, अल्लाहु अकबर, मोमिन जो मौत बि केॾो अज़ीम आहे। दुनिया खे नज़र कोन थो अचे, मुवहिद तौहीद ते अमल करण वारो, उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण वारो, जॾहिं मौत जो टाइम अचे थो, अल्लाह ताला फरमाए थो, मलाइक अचनि था, चवनि था सलामुन अलैकुम, ऐं मरण वारा तो ते सलामती हुजे। मलाइक मरण वारे ते सलाम चवनि था, उन खां पोइ रूह कब्ज़ कनि था। अंदाज़ो लॻायो मोमिन जी अज़मत या मोमिन जी अज़मत। मौत जे वक़्तु बि मलाइक सलाम चवनि था। ऐं सिर्फ़ हिते न, जॾहिं जन्नत जे दरवाज़े ते मोमिन पहुचंदा, मलाइक बीठल हूंदा, दरबान छा चवंदा? सलामुन अलैकुम तिब्तुम। अल्लाहु अकबर। अवां ते सलामती हुजे, तव्हीं ख़ुशि रहिया, कामयाब रहिया, तव्हीं ख़ुशि हुजो। उते बि ॾिसो मलाइक सलाम वराइनि पिया जन्नत जे दरवाज़े ते। ऐं वरी जन्नत जो माहौल, क़ुर में अल्लाह ताला फरमाए थो, ला यस्मऊन फीहा लग़वन वला तासीमा इल्ला क़ीलन सलामन सलामा। जन्नत जे अंदर जन्नती न फुज़ूल ॻाल्हि ॿुधंदा, न वरी गुनाह जी ॻाल्हि ॿुधंदा। हिकिड़ी हूंदी आहे गुनाह जी ॻाल्हि, ॿी आहे फुज़ूल बेकार ॻाल्हि। ॿई ॻाल्हियूं कोन ॿुधंदा। माहौल कहिड़ो हूंदो? हर तरफ़ रुगो सलाम ऐं सलाम जी गूंज हूंदी। माना जन्नत जो माहौल बि सलाम वारो माहौल हूंदो, सलामती वारो। दीन चाहे थो मोमिन हिते दुनिया में रहंदे वो माहौल पैदा करण जी कोशिश करे। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, नंढो वॾे खे सलाम करे, अचण वारो वेठलनि खे सलाम करे, छोरा घणनि खे सलाम कनि, सुवार जेको वेठल या पैदल आहे उनखे सलाम करे। तव्हां ॾिसो सहाबा केतिरा इन मामले में हरीस हूंदा हुआ। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में अचे थो, पंहिंजे हिकिड़े साथी खे रोज़ाने बाज़ार वठी वेंदो, ख़रीदारी बि न पियो करे, सौदो बि तय न पियो करे, ॿी का बि ॻाल्हि कोन पियो करे, रुगो सलाम पियो चवे। नेठि हिकिड़े ॾींहुं हुन साथी सुवाल कयो, अब्दुल्ला तव्हां रोज़ाने बाज़ार वञो था, न तव्हीं ख़रीदारी करियो था, न तव्हां सौदो तय करियो था, न का ॿी ॻाल्हि, पोइ छाजे लाइ था हलो? अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, तव्हां ख़बर वज़ीम साहबी आहे जेको अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इत्तबा में तमामु अॻु भरो, चाहींदो त सुन्नत मूंखां रहिजी न वञे। जवाब ॾिनई त अल्लाह जा बाना, ऐं सिर्फ़ु इन लाइ बाज़ार में वञा थो त उते माण्हुनि खे सलाम चवां। हू मूंखे जवाब ॾिन। ही सहाबा जो शौक़ ॾिसो। हत्ता के पाण सगोरा रहमतुल लिल आलमीन, इमामुल अंबिया, सैयदुल मुरसलीन, पर आजिज़ी न्याज़मंदी ॾिसो। ग़ालिबन सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त नंढड़ा ॿार
गिटी में रांदि कनि पिया, पाण सगोरा लंघनि था, उन्हनि ॿारनि खे सलाम कनि। अॼु पाण तकबर में भरिया पिया आहियूं। आऊं सलाम कीअं करियां? नंढड़नि ॿारनि खे सलाम कीअं करियां? माण्हू मूंखे सलाम कनि न। नंढड़नि ॿारनि खे अल्लाह जो प्यारो पैगंबर सलाम पियो करे। बल्कि हिकु दफ़े हिकिड़ी औरतनि जी मजलिस खां लंघनि था, औरतनि खे सलाम चवनि था। हुनजी शरह जे अंदरि उलमा किराम लिखियो आहे त जेकॾहिं फितने पैदा थियण जो इम्कान हुजे त माण्हू सलाम न करे, भला सुभाणे अहिड़ो को मसइलो पैदा थी वञे कि जाहिल हूंदा आहे। अहिड़ो दिलचस्प वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। क़रीबन 25 साल अॻे जी ॻाल्हि आहे। मुंहिंजो जुमो हुजे शाह जो कोट में। असांजे जमाती साथी अल्लाह जी मग़फ़िरत फरमाए, जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, अलादा चांडियो साहब रहमहुल्लाह मोटरसाइकिल ते मूंखे खणी हलियो बदीन मजा। जुमो पढ़ायुमि। जुमे खां पोइ असांजो प्रोग्राम हुजे दर्स जो, मतारो हाले पुटो। मूंखे मोटरसाइकिल ते खणियो पियो वञे। अॻियां कुझु औरतूं हिकिड़े पासे माना त वञनि पियूं या वेठियूं हुयूं, मूंखे पूरी तरह यादि कोन्हे। मुंहिंजो अलादाद पाण सगोरा औरतनि जी मजलिस खां लंघिया ऐं सलाम वराए पोइ अॻिते विया। चवंदा हिते न सलाम वराइजी, पता हमारा वापसी में लठियूं खणी बीठा हुजनि। थियो न सो, जेकॾहिं फितने जो डपु हुजे त सलाम माण्हू न करे, पर जेकॾहिं उहो डपु न आहे त अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे। पाण सगोरनि ख़वातीन खे बि सलाम कयो आहे। अंदाज़ो लॻायो, एॾी अज़ीम शइ आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे रसूल फरमायो सलाम खे तव्हीं पखेड़ियो, छो त हिकिड़े क़िस्म जी दुआ आहे। इहा शइ तव्हांखे अरबनि में मिलंदी। वञो तव्हां रुॻो ॾिसो, तमामु घणो तव्हांखे माण्हू मिलंदा जेके सलाम चवण वारा, थोरी थोरी ॻाल्हि ते तव्हांखे दुआऊं ॾियण वारा। जज़ाकुमुल्लाह, अकरमकुमुल्लाह, हयाकुमुल्लाह, दुआऊं। असां वटि माहौल ई कोन्हे। असां वटि अहिड़ा बदबख़्त आहिनि, अहिड़ा बदबख़्त बि आहिनि, असां ख़ुदि उन्हनि खे ॾिठो बा ॿुधो बा, जेके ज़ालिम मिलिया मां ऐं भेण ते के ॿिए खे ॻाल्हि हिननि कननि सां ॿुधो आहे। अहिड़ा बदनसीब आहिनि जिन जे नज़दीक मां भेण ते गार मुलाक़ात जो ज़रियो आहे। अहिड़ा बि आहिनि जेके गैरुल्लाह जो नारो हणी पाण में मिलंदा आहिनि, गैरुल्लाह जा शिरकिया नारा हणी। हालांकि दीन इस्लाम असांखे छा ॿुधायो आहे? अस्सलामु अलैकुम। ये लफ़्ज़ सैयदना अली पंहिंजी ज़िंदगी में चया, अहले बैत चया। कॾहिं अहले बैत खां को सबूत आहे त उन्हनि अस्सलामु अलैकुम खां सवाइ के ॿिया जुमला चया हुजनि? आहे कहिड़ी दलील? कोई शयूं तव्हां नारा किथां आंदा आहिनि? ये तो क़ुरान जे बि ख़िलाफ़, हदीस जे बि ख़िलाफ़, अहले बैत जी तालीम जे बि ख़िलाफ़। अफ़सुस सलाम तवी सलाम खे आम कयो। ॿिए नंबर ते अब्दुल्ला बिन सलाम चवे थो, अल्लाह जे नबी जेका ॻाल्हि कई, व अतइमु तआम, तव्हां खाधो खारायो माण्हुनि खे ताम खारायो, खाधो खारायो। हाणे ताम हिकु त उहे माण्हू जेके ग़रीब मिस्कीन आहिनि, उन्हनि खे खाराइण वॾी नेकी आहे। वॾी नेकी आहे तव्हां ग़रीब मिस्कीन खे खाधो खारायो। बल्कि क़ुरान त पढ़ी ॾिसो, अल्लाह ताला केतिरनि जायुनि ते हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे त जेके माण्हू जहन्नम में वेंदा उनजे बारे में अल्लाह ताला फरमाए थो, उहे मिस्कीन खे खाधे खाराइण जी तरग़ीब कोन ॾींदा हुआ। खाराइण त परे, तरग़ीब कोन ॾींदा हुआ। माना मिस्कीन खे खाधे खाराइण जी तरग़ीब ॾियणी आहे, ॿुधाइणो आहे मुस्लमाननि खे, वरी नेकी आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे रसूल फरमायो, अमी खाधो खारायो। दोस्तनि यारनि खे बि खाराए सघो था, भले दौलतमंद हुजनि, उन्हनि खे बि ताम खाराए सघो था, दावत करे सघो था। पर उन लाइ अल्लाह जे नबी हिकिड़ो शर्त लॻायो आहे,
जेको ज़हन में रखणु घुरिजे। पाण सुगरा फरमाया वला तो साहिब इल्ला मोमिनन वला याकुल तामक इल्ला तकी। तिरमिज़ी जी हदीस आहे तुंहिंजी दोस्ती न हुजे मगर मोमिन सां। दोस्त करणु चाहीं तो बेदीन माण्हू न बनाए, दीनदारनि सां दोस्ती रख। ऐं तुंहिंजो खाधो न खाए मगर मुत्तकी ऐं परहेज़गार। माना दावत करियो था त नेक माण्हुनि खे घुरायो, दीनदार माण्हुनि खे घुरायो, उन्हनि खे खाधो खारायो। असां वटि छा थींदो आहे, उन्हनि खे घुराईंदा आहियूं जेके शराबी, ज़ानी, हराम खोर, रिश्वत खोर, व्याज खोर, उन्हनि ते लख रुपया ख़र्च करे सी दावतूं कंदा आहियूं। छो? दुनियावी फ़ाइदा वठणा हूंदा आहिनि। दुनियावी फ़ाइदा वठण जे लाइ उन्हनि वटि वॾा उहिदा आहिनि। को MP आहे, को MLA आहे, को सरकारी ऑफिसर आहे, हालांकि ख़बर आहे त शराबी आहे, ज़ानी आहे, उन्हनि खे खाधो खाराईंदा आहिनि। अल्लाह जे नबी छा फरमायो, तुंहिंजो ताम खाए मगर मुत्तकी ऐं परहेज़गार, नेक इंसान। तुंहिंजी दोस्ती हुजे मोमिन सां ऐं ग़रीबनि सां ताउन करणु, उन्हनि खे मानी खाराइण त वॾी नेकी आहे। तव्हां ॾिसो अल्लाह जे रसूल वटि हिकिड़ो माण्हू हली आयो ऐं अची शिकायत कयई, अल्लाह जा रसूल मुंहिंजी दिलि तमामु सख़्तु थी वई आहे। दिलि जी सख़्ती ग़ालिबन मालिक बिन दीनार जो मूं कौल पढ़ियो त अल्लाह ताला जेके बाननि खे अज़ाब कया आहिनि उन में हिकिड़ो वॾो अज़ाब आहे दिलि जी सख़्ती। दिलि जी सख़्ती वॾो अज़ाब आहे। क़ुर ॿुधे को बि असरु न थिए, हदीसूं ॿुधे को बि असरु न थिए, मौत ॾिसे को बि असरु न थिए। दिलि एतिरी सख़्त, अखियुनि मां कॾहिं लुड़क बि न किरनि। इहो अल्लाह जो अज़ाब आहे, अल्लाह जी पकड़ आहे जो दिलि एतिरी सख़्त थी वञे। हीउ माण्हू हली आयो, अल्लाह जा रसूल अहिड़ो को नुस्ख़ो ॿुधायो जंहिंसां मुंहिंजी दिलि नरम थी वञे। मुस्नद अहमद जी हदीस आहे, पाण सुगरनि ॿ शयूं ॿुधायूं। पाण फरमाइनि था अतइम ताम, मिस्कीन खे खाधो खाराए, वमसा रासल यतीम, ऐं यतीम ॿार जे मथे तां हथ फेर, वातइमिल मिस्कीन, मिस्कीन खे खाधो खाराए। मिस्कीन खे खाधो खाराए ऐं यतीम ॿार जे मथे तां हथ फेर। मिस्कीन खे खाधो खाराईंदे अल्लाह अकबर, तुंहिंजी दिलि नरम थी वेंदी त यार आऊं त हेॾा ऐश पियो करियां, रब जी हर नेमत मूं वटि मौजूदु आहे, ऐं वीचारा ही अल्लाह जा बाना आहिनि जेके वीचारा खाधे जे लाइ परेशान आहिनि। वीचारा रुखी मानी पिया खाइनि, कॾहिं चटणी लस्सी सां मानी पिया खाइनि। इंसान जी दिलि नरम थी वेंदी आहे। ॿिए मुस्लमान भाउ खे ॾिसी, ग़रीब खे ॾिसी ख़ुदि उन दिलि ते असरु थींदो त रब जा मूं ते केॾा अहसान आहिनि, आऊं त रब जो नाशुक्रो आहियां। केतिरा इंसान आहिनि जेके मूंखां घटि ज़िंदगी बसर कनि पिया, ऐं करोड़नि माण्हुनि खां बहितर ज़िंदगी बसर करियां पियो। दिलि नरम थी वेंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि, यतीम ॿार जे मथे तां हथ फेरणु, ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ो त ज़ाहिरी तौर ते वाक़ई हथ फेरणु, ज़ाहिरी तौर ते ॿार आहे, तव्हांजे मथे तां हथ फेरियो था, यतीम आहे। अल्लाह अकबर, कहिड़ो ख़्यालु ईंदो दिलि में? ख़्यालु ईंदो त थी सघे थो सुभाणे आऊं मरी वञा जल्दी, ऐं मुंहिंजा ॿार बि छोड़ना थी वञनि, मुंहिंजो औलाद बि यतीम थी वञे। इहो रुगो सोच ईंदी, तव्हांजी दिलि नरम थी वेंदी। यतीम ॿार खे ॾिसी उनजे मथे तां हथ फेरण जे करे तव्हांजी दिलि नरम थी वेंदी त थी सघे थो सुभाणे आऊं मरी वञा, मुंहिंजो औलाद वीचारो यतीम थी वञे। इन सोच जे तहत तव्हांजी दिलि नरम थी वेंदी। हिकिड़ी इहा माना आहे। ऐं ॿी माना बि आहे, मथे तां हथ फेरण मां मुराद रुगो मथे तां हथ फेरण कोन्हे, उन सां सुहिणो सलूक करणु बि आहे, उनजी मदद करणु,
हुस्न सलूक करण, परवरिश करण, उन ते ख़र्च करण। माफ़ कजो, असां मां हर हिकु माण्हू वेही सोचे रमज़ान जी ईद मथां अचे पई, भलारी ईद आहे। हर माण्हू पंहिंजे औलाद खे बहितरीन कपिड़ा वठी ॾे थो, जुतियूं वठी ॾे थो। कॾहिं तव्हां सोचो मुंहिंजे पाड़े में, मुंहिंजनि माइटनि में बि को यतीम ॿारड़ो या ॿारड़ी आहे? कॾहिं इहो ख़्यालु आयो? मुंहिंजे पाड़े में बि कोई यतीम ॿार रहे थो, कई यतीम न्याणी आहे? हत्ता कि इस्लाम हिते इहा बि सख़्ती कोन कई आहे तदा सिर्फ़ मुस्लमान हुजे, गैर मुस्लिम बि हुजे, तव्हां हुन सां चङाई करे सघो था। इस्लाम तव्हांखे रोकियो कोन्हे। पाड़ेसरी आहे, हुनजो पूरो हक़ आहे। पाड़ेसरी जो हक़ आहे, भले गैर मुस्लिम छो न हुजे। अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु घर में बकरी कुठी वई, गुलाम खे चई गोश्त खणी यहूदी खे ॾेई आ। गुलाम चयो सही, वो तो यहूदी आहे, गैर मुस्लिम। कि अल्लाह जा बाना, पर आहे त पाड़ेसरी न, गैर मुस्लिम आहे त छा आहे? अल्लाह ताला सिर्फ़ उन्हनि सां रोकियो आहे नेकी करण खां जेके तव्हां सां जंग कनि पिया, लड़ाई कनि पिया। जेके लड़ाई नथा कनि, जिन तव्हांखे तव्हांजे घरनि मां नाहे कढियो, रब उन्हनि सां नेकी करण खां तव्हांखे रोके कोन थो। भले नेकी करियो उन्हनि सां। वही सोचो, पाड़े में कोई यतीम ॿारड़ो त कोन्हे? तव्हांजा ॿार सुभाणे बहितरीन कपिड़ा पाए हलनि, बहितरीन जुतियूं पाए हलनि, ऐं वीचारा उहे यतीम ॿारड़ा, उन्हनि वटि पूरा कपिड़ा बि न हुजनि। अल्लाहु अकबर। वही पाण सोचियो, इहो पाण जो फर्ज़ बणिजे थो। हर माण्हू सोचे, जेकॾहिं तव्हांजे माइटनि में को यतीम ॿारड़ो आहे त यादि रखो, ॿ सवाब आहिनि। हिकिड़ो माइटी कढण जो सवाब, ॿियो सदके जो सवाब। रिश्तेदारनि ते एहसान करण जा इहे ॿ वॾा सवाब आहिनि। सदके जो सवाब बि थींदो, माइटी कढण जो सवाब बि थींदो। ॾिसो, माइटनि में को ॿार त कोन्हे, यतीम ॿार पाड़े में को कोन्हे। ही जेके ईद जा ॾींहं अचनि पिया, भई सोचो जंहिंजो पीउ गुज़ारे चुको आहे, उन वीचारे खे केतिरो ॾुख हूंदो, न्याणी खे या छोकिरे खे। जॾहिं हू ॾिसंदो त पाड़े जा ॿारड़ा बहितरीन कपिड़ा पाए पिया हलनि, मूंखे पाइण जे लाइ कपिड़ा बि कोन्हनि, जुती पेरनि में कोन्हे, केतिरी हसरत उन दिलि में पैदा थींदी, केतिरी हसरत। ऐं कॾहिं ईअं बि थी सघे थो कंहिंजी नज़र लॻी वञे, तव्हांजो कमु लही वञे। नज़र लॻण बि हक़ आहे न, नज़र लॻण बि हक़ आहे। नज़र लॻी वञे तव्हां ते हुनजी शामत अची करे। अल्लाहु अकबर। पाण सोबरनि फरमायो, अना व काफिरुल यतीम हा कज़ा फिल जन्नह। पाण फरमायो, आऊं ऐं जेको यतीम जी परवरिश करे थो, जन्नत में हीअं हूंदासीं। केॾी वॾी ख़ुशख़बरी आहे। ही शाहिदी वारी आंगुर ऐं विच वारी आंगुर गॾो गॾु आहिनि, पाण में मिलियल आहिनि। पाण हथ खणी ॾेखारीनि था, असीं ईअं जन्नत में गॾु हूंदासीं। केॾी वॾी फज़ीलत आहे। मूंखे मालूम आहे केतिरा असांजा दोस्त अहिड़ा आहिनि जेके अरब में किरोड़े रुपया मोकिलींदा आहिनि ग़रीब मुल्कनि जे अंदरि, त बाबा तव्हां यतीम खाना ठाहियो, उते यतीम ॿार रखो, बहितरीन उनखे ग़िज़ा खारायो, बहितरीन कपिड़ा वठी ॾियो, बहितरीन तालीम ऐं तरबियत उन्हनि खे ॾियो, जेसि ताईं वॾा थी। छो ख़र्च कनि था? उन्हनि जे साम्हूं हदीस रसूल आहे, अल्लाह जे नबी जी रफ़ाक़त मिलंदी, का मामूली ॻाल्हि कोन्हे। प्यारे पैगंबर सां गॾु हुजणु उहो माण्हू जेको यतीम जी परवरिश करे थो। त अल्लाह जे नबी छा फरमायो? यतीम ॿार जे मथे ता हथ फेर, मिसकीन खे खाधो खाराए, रब तुंहिंजी दिलि खे नरम करे छॾींदो। अब्दुल्ला बिन सलाम चवे थो, अल्लाह जे रसूल जी ॿी ॻाल्हि इहा हुई त तव्हां माण्हुनि खे खाधो खारायो। टी ॻाल्हि वसिलुल अरहाम, पाण फरमाइनि पिया तव्हां माइटी कंढियो, माइटी टोड़ियो न। अॼु उहो दौर आहे
जो अल्लाह ताला रहम फरमाए तकरीबन हर जाइ ते माइट पाण में विड़ियल आहिनि। हिकिड़ो ॻोठु आहे, ॿ या टे पाड़ा हूंदा, को कंहिंजी अॻुवाणी में हलण लाइ तयारु कोन्हे, हर को पंहिंजो पाण खे वॾो सम्झे थो। तकरीबन हर जॻह ते क़तअ रहमी, ऐं क़तअ रहमी करणु, माइटी टुरण गुनाह कबीरा। अल्लाह जो नबी फरमायो, सही मुस्लिम जी हदीस आहे, ला यदखुलुल जन्नह कातिउ रहम, माइटी टोड़ण वारो जन्नत में दाख़िल कोन थींदो। माइटी टोड़ण वारो जन्नत में दाख़िल कोन थींदो। ऐं माइटी कंढण केॾो वॾो सवाब आहे, जन्नत जो रस्तो आहे। साहबा चवनि था, हिकु दफ़े असीं अल्लाह जे रसूल सां गॾु हुजूं, सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण सुगो राति ॾाची ते वेठल हुजनि, अॻियां अॻियां हलनि पिया, असीं पोयां पिया अचूं, तेसि ताईं ओचितो हिकिड़ो आराबी ज़ाहिर थियो, वड़नि मञा। आराबी माना बदू, अणपढ़ियल हूंदा हुआ, शहरनि खां परे, तहज़ीब खां परे, तमतुन खां परे, अणपढ़ियल, तबियत में सख़्ती, छो त जीअं तव्हां शहरनि खां परे थींदा तव्हांजी तबियत में सख़्ती ईंदी। नबी साहब फरमायो, मन बदा जफ़ा, जेको ॻोठनि में ॿाराड़ियुनि में रहंदो सख़्तु दिलि थी वेंदो। शहर वरी मर्कज़ आहिनि, इल्म जा, तालीम जा, तमद्दुन जा, तहज़ीब जा, वरी बि इंसान जे दिलि जे अंदरि इल्म अचे थो, नरमी पैदा थिए थी। जीअं शहरनि खां परे दिलि में सख़्ती, ऐं क़ुरान गवाह आहे, मदीने जे शहर में बि मुनाफ़िक हुआ, ॿाराड़ी में मुनाफ़िक हुआ, पर अल्लाह छा फरमायो, जेके ॿाराड़ी में आराबी जेके आहिनि मुनाफ़िक, हुम शद्दो कुफ़रन व निफ़ाक़ा, हुम शद्दो कुफ़रन व निफ़ाक़ा, उहे कुफ़र ऐं मुनाफ़िक़त में अञा वधीक सख़्त आहिनि शहर वारनि जे मुक़ाबले में। छो त इल्म न आहे न, इल्म न हूंदो सोचींदो ज़िना कहिड़ी ॻाल्हि आहे, छा आहे, कुझु बि कोन्हे, इग़लामबाज़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, कुझु बि कोन्हे, रोज़ो न रखियमि त कहिड़ी ॻाल्हि आहे, हली ॾिसो रोज़ो आहे ॿाराड़ी में, इल्ला माशाअल्लाह, निमाज़ न पढ़ियमि त कहिड़ी ॻाल्हि आहे, मस्जिदूं वीरान, असीं वञूं पिया ॾिसूं पिया, निमाज़ी कोन मिलंदा तव्हांखे, मस्जिदूं वीरान, ॾींहं जो रत पचाव पियो थिए, ख़बर ई कोन्हे त रमज़ान शरीफ़ आयो आहे, शिरक में गर्क, बिदअतल में गर्क, शिरक ऐं बिदअत तव्हांखे ॿाराड़ी में ज़्यादा मिलंदी, बेइंतहा पुछड़ायूं तमामु घणियूं। शहरनि में बुरायूं आहिनि, इन में को शक कोन्हे, ईअं कोन था शहरनि में बुरायूं न आहिनि, पर हुते मुर्गो ज़्यादा, अहसास ई कोन्हे, ज़िना कहिड़ी ॻाल्हि आहे, शराब नोशी कहिड़ी ॻाल्हि आहे, माइटी टोड़ण कहिड़ी ॻाल्हि आहे, कुझु बि कोन्हे, छो त क़ुरान हदीस करे हुन पढ़ियो ई कोन्हे। अल्लाहु अकबर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवारी ते वेठल आहिनि, ही आराबी अचानक ज़ाहिर थियो ऐं जले वरिताई महार मजा, छा त मुंहिंजे प्यारे पैगंबर जी सीरत आहे, हेॾो अज़ीम शान पैगंबर, पैगंबर जो सरदार, औलाद आदम जो सरदार, हिकिड़ो आराबी नाची खे झले थो, एतिरी हुनजी जुरत आहे। छो जुरत आहे? उनखे ख़बर आहे अॻियां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कुझु कोन चवंदो। ऐं चवंदो आहे MPA MLA जी गाॾी खे मिनिस्टर जी रोके त ॾेखार, पुलिस तोसां कहिड़ो वेधन थी करे, कहिड़ो वेधन थी करे, जेकॾहिं के मिनिस्टर जी तूं गाॾी रोकी थो, तुंहिंजा इहे अरबे मिनिस्टर थी वञनि, मोहम्मद रसूलुल्लाह सां मुक़ाबिलो नथा करे सघनि। हिकिड़े आराबी जहिड़ी जुरत, छो त हुनखे ख़बर आहे न त अॻियां को मामूली इंसान कोन्हे, अल्लाह जो आख़िरी प्यारो पैगंबर आहे, मूंखे कॾहिं नुक़सान कोन पहुचाईंदो। सुवारी रोके चवे थो, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जेको मूंखे जन्नत जे वेझो करे ऐं जहन्नम खां परे करे। ऐं चवंदो आहियां उहे माण्हू आराबी हुआ, बदू हुआ, पर अॼुकल्ह जे केतिरा पढ़ियल लिखियल उन खां बहितर, जिन खे शइ जी तलब ई कोन्हे, फज़ूल सुवाल कंदा आहिनि, बेकार, जंहिंजी का अमली अहमियत कोन हूंदी आहे, सिर्फ़ु आलिम खे मुझाइण जे लाइ।
ऐं हिकिड़ो ॿाराणी जो माण्हू सुवाल त ॾिसो, इन खां मथे काइनात में को अहम सुवाल आहे ई कोन। अहिड़ो को अमल ॿुधायो जन्नत जे वेझो थी वञा, जहन्नम खां परे थी वञा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाची ते वेठल आहिनि, पोयां लोणू हणनि था, साहबा पोयां बीठल आहिनि। पान फर लौकत वुफ़िक औ हुदैय, तहक़ीक़ हिन माण्हू खे तौफ़ीक़ मिलण वारी आहे, तहक़ीक़ हिन माण्हू खे हिदायत मिलण वारी आहे, तॾहिं अहिड़ो अज़ीम सुवाल कयो अथसि। पोइ पान फरमाईंदा चार ॻाल्हियूं इन हदीस के अंदर, ताबुदुल्लाह वला तुशरिकु बिही शैआ। अल्लाह जा बाना जन्नत में वञी थो, वञणु चाहीं थो त पहिरीं तौहीद, तौहीद खां सवाइ जन्नत में दाख़िला नामुमकिन आहे, नामुमकिन आहे जन्नत में दाख़िला। मुशरिक कॾहिं कोन वेंदो, कंहिं सां बि मोहबत जूं दावाऊं करे इहे दावाऊं फ़ाइदो कोन ॾींदियूं जेकॾहिं शिरक आहे अक़ीदे में। ऐं सिर्फ़ अल्लाह खे अकेलो मञणु काफ़ी कोन्हे, वरी रब जे मुक़ाबले में जेके ताग़ूत आहिनि तिन जो इनकार करण बि ज़रूरी आहे। इस्लाम रुगो चवे कोन थो को माण्हू चए थो अल्लाह अकेलो आहे, इहा तौहीद पूरी कोन्हे। ला इलाह, अल्लाह खां सवाइ को इलाह आहे ई कोन, पहिरीं इनकार आहे, पोइ इस्बात आहे। इनकार न कंदे तौहीद तुंहिंजी पूरी कोन्हे। पहिरीं हर ताग़ूत जो इनकार, अल्लाह खां सवाइ को इबादत ते लाइक़ु कोन्हे, हिकु अल्लाह इबादत ते लाइक़ु आहे। हिते अल्लाह जे नबी फरमायो हिकिड़े अल्लाह जी इबादत कर ऐं उन सां कंहिं बि शइ खे शरीक न कर। मलाइक हुजे, वण हुजे, कबर हुजे, बुत हुजे, केतिरियूं शयूं जेके माण्हू शरीक कनि था, कंहिं बि शइ खे शरीक न आहे करणो। ऐं पोइ ॿिए नंबर ते वतुक़ीमुस्सलात, नमाज़ खां सवाइ जन्नत कोन मिलंदी, इहो ॿुधाए छॾिया। इन शाइरनि खे छॾियो जिन तव्हांखे चयो आहे रोज़ा नमाज़ू ई पिणु चङो कमु, माना मिड़ ई चङा कम न कयो तॾहिं बि जन्नत में दाख़िल थी वेंदो। इहे बातिल नज़रियो आहे। अल्लाह ताला मोमिन जी जिते क़ुर में निशानी बयान फरमाई आहे, फरमाई उहे नमाज जा पाबंद हूंदा आहिनि, नमाज क़ाइमु कंदा आहिनि। बल्कि हिकु जाइ ते रब्बुल आलमीन सूरह मुद्दसिर जे अंदर फरमायो त जन्नती जहन्नम खां सुवाल कंदा तव्हांखे कहिड़ी शइ जहन्नम में पहुचायो? क़ालू लम नकू मिनल मुसल्लीन, चवंदासीं बेनिमाज़ी हुआसूं। ये क़ुर आहे, बेनिमाज़ी हुजण जे करे जहन्नम में पहुता आहियूं। अल्लाह क़ुर में ईमान चयो आहे निमाज़ खे, वाह वमा कान अल्लाह लियुज़िअ ईमानकुम, अल्लाह तव्हांजे ईमान खे ज़ाया करण वारो कोन्हे। हिते ईमान मां मुराद निमाज़ आहे, माना निमाज़ वई ईमान वियो, नमाज़ वई ईमान वियो। इहो चवणु मिड़ई बाबा ठीकु आहे, मिड़ई ठीकु कोन्हे, बल्कि आहिनि मक़सद आहे। क़द अफ़लह मन तज़क्का वज़कर रस्म रब्बिही फसल्ला, अल्लाह ताला फरमाता है कि को माण्हू पाक कामयाब थी वियो जे पंहिंजो पाण खे पाक कयो, रब जे नाले जो ज़िक्र कंदो रहियो ऐं निमाज़ पढ़ंदो रहियो। अल्लाह फरमाए थो कामयाब थी वियो। ऐं हीअ चवनि था त मिड़ई को चङो कमु आहे, मिड़ई कोन्हे, मक़सद आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, सूरह ज़ारियात के अंदर फरमायाई मूं इंसान ऐं जिन्ननि खे इन लाइ पैदा कयो आहे त मुंहिंजी इबादत कनि, ऐं इबादत में नमाज़ जो आला दर्जो आहे, आला दर्जो आहे। पाण फरमाईंदा नमाज़ खे क़ाइमु कर, वतो अद ज़कात, ज़कात अदा कर, जंहिंजी पाण खे परवाही कोन्हे, परवाही कोन्हे, इंतज़ार में वेठा आहियूं त केरु असांखे ज़कात ॾे। हथ असांजो हीअं आहे, हीअं कोन्हे, ॾियण वारो हथ कोन्हे, वठण वारो आहे। इंतज़ार में वेठा आहियूं कि ज़कात असांखे ॾे। मौलाना अब्दुर्रहमान आवान रहमहुल्लाह ताला, अल्लाह ताला जी मग़फ़िरत फरमाए, 25 साल ग़रीबाबाद जे अंदर जामे मस्जिद अंदर पेश इमाम रहियो। हिकिड़ो ॾाढो प्यारो जुमिलो चवंदो दर्स ॾींदे,
चवंदो पूरे क़ुरान में अल्लाह किथे कोन चयो आहे ख़ुज़ु ज़कात, तव्हां ज़कात वठो। क़ुरान में किथे कोन आतु ज़कात, ज़कात अदा करियो। दीन चाहे थो माण्हू ॾियण वारा हुजनि, वठण वारा न, पिनण वारा न। पिनण तॾहिं चाहे था जॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थी वञे। घर में पियो आहे माल, पोइ पिने पियो। नबी साहब फरमाए क़यामत ॾींहुं ईंदो, चेहरे ते गोश्त कोन हूंदसि, चेहरे ते गोश्त कोन हूंदो। अल्लाहु अकबर। ज़कात आहे पाण। हाणे किन मोलियुनि फतवा ॾेई छॾिया, बाबा ज़ेवरनि ते ज़कात कोन्हे त ख़ुशि पिया थियूं। हालांकि सोचियो छा अॼु माना सोन जो तोलो आहे। मूंखे थी शयूं यादि कोन हूंदियूं, न कोई दिलचस्पी आहे, पर शायदि थी सघे थो त 5 लख जे क़रीब हुजे, आहे न। हाणे वही ॿुधायो, जेकॾहिं कंहिंजे घर में 5 तोला सोन पहिरियां त घणा लख थिया? 25 लख। ऐं ज़कात न ॾे 25 लख। ऐं होॾां कैश पैसा 52.5 तोला चांदी जे बराबरि रक़म, साल गुज़री वञे ज़कात ॾियणी आहे। कैश पैसा तव्हां हुजनि नक़द, ऐं साल गुज़री वञे, केतिरा पैसा? 52.5 तोला चांदी जे रक़म जे बराबरि। ईअं छा थी सघे थो 5 लख रुपया थियनि? शायदि, मूंखे हिनजी बि ॼाण कोन्हे, पर माना उहा त हुन खां काफ़ी घटि रक़म आहे न। ज़कात ॾियणी आहे। ज़ेवरनि ते बि ज़कात आहे। माण्हू घरनि में दोहरियूं रखे वेठा आहिनि सोन जूं। तव्हांजा प्लाट आहिनि, प्लाट 2 क़िस्मनि जा। हिकिड़ो प्लाट तव्हां रखियो आहे पंहिंजे घर वारनि जे लाइ, दादा सुभाणे मूंखे हिते घर ठाहिणो आहे, या मुंहिंजी न्याणी खे घर ठाराए ॾींदुसि, पंहिंजे इस्तेमाल लाइ तव्हां प्लाट रखियो आहे, ज़कात कोन्हे। पर जेकॾहिं तव्हां नियत कई आहे अॻिते हली जॾहिं रेट ज़्यादा थींदा विकणंदुसि, हर साल ज़कात ॾियणी आहे, हर साल। इहा ख़बर तोखे हूंदी, तुंहिंजी नियत। इन्नमल आमालु बिन्नियात, तुंहिंजी नियत आहे, रब खे तोखो नथो ॾेई सघी। नियत आहे त अॻिते हली प्लाट विकणंदुसि जॾहिं क़ीमत ज़्यादा थींदी। हाणे तुंहिंजो प्लाट तिजारती प्लाट आहे, हर साल तोखे ज़कात ॾियणी आहे, मार्केट वैल्यू जे हिसाब सां। पुछाईंदे जेकॾहिं वाक़ई मोमिन आहीं। के माण्हू कहंदा हिन जी हाणे क़ीमत केतिरी हूंदी? वरितमि तॾहिं 5-6 लखनि जो, हाणे घणी? हिन दौर में 15 लख आहे। 15 लख ते ज़कात ॾियणी। 6 लख न, 15 लख मार्केट वैल्यू। बकरियूं बीठियूं आहिनि 40, ॾियणी आहे तोखे ज़कात। 30 ढगियूं ज़कात ॾियणी आहे। 5 ऊठनि ज़कात ॾियणी आहे। 20 मण अन्न ज़कात ॾियणी आहे। सभु आहे कोन। पोइ चवंदा अथई खिवण किरी, असांजी बकरियूं मरी वई। जेकॾहिं असीं रब जे रस्ते में, रब जी रज़ा जे लाइ जेकॾहिं ज़कात सही माना में कढूं न, अल्लाह असांजे माल जी हिफ़ाज़त कर। उहा हदीस यादि कोन्हे? पाण सुगरा फरमाईंदा, हिकिड़ो माण्हू रस्तो वठी वञे पियो, मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, ककरनि मंझां आवाज़ ॿुधाई, ओ फलाणे माण्हू जी ॿनीअ ते वञी वसो। ककरनि मां आवाज़। ही उन ककरनि जे पुठियां हलियो, ॾिसां केॾांहुं था वञनि, किथे था वसनि। नालो हुनखे यादि हो रबरा जो, जेको ॿुधो हो आई। हिकु जाइ ते वञी ककर बीठा, उते वसिया ऐं पोइ रवाना थी विया। ॿी बरसाति किथे कोन। ॻोठ में दाख़िल थियो, जेको नालो ॿुधो हो आई ककरनि मंझां, उन माण्हू जी पुछा कयाई। हमरा निकिरी आयो, हुन खां पुछाई, तूं कहिड़ो कमु करीं थो जो तुंहिंजे लाइ ख़ासि अल्लाह ताला इतमाम कयो बरसात जो? मुस्लिम जी हदीस आहे। हुन चयो था, ॿी त मूंखे नेकी का यादि कोन्हे। जॾहिं फसल लहंदो आहे ऐं 3 सा कंदो आहियां। हिकिड़ो घर खणी ईंदो आहियां, ॿियो वरी ॿनी में लॻाईंदो आहियां, टियों ग़रीबनि मिस्कीननि फ़क़ीरनि में विराए छॾींदो आहियां। माना हू त 33 सैकड़ो पियो ॾे। 33 सैकड़ो। असीं 500 कोन था ॾियूं, 2.5 सैकड़ो कोन था ॾियूं।
हू 33 सैकड़ो ॾे पियो। ॾिसो अल्लाह ताला की हिफ़ाज़त कई आहे, कहिड़े तरीक़े सां। ज़कात जो तसवर ई कोन्हे। रमज़ान जो भलारो महीनो हले पियो, अल्लाह अकबर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में छा हो? केतिरा दफ़ा माण्हू ईंदा, घर में कुझु बि कोन हूंदो, लेकिन सहाबा चवनि था जेका तेज़ हवा बरसात में लॻंदी आहे, अल्लाह जो रसूल इन खां वधीक सख़ी हूंदो रमज़ान में। सखावत सां कॾहिं माण्हू खुटो कोन्हे, यादि रखी छॾियो। रब जे रस्ते मां कॾहिं कोन ॾियण सां खुटंदो। तबाही थींदी आहे याशिर सां, हराम खाइण सां। तव्हीं जॾहिं ॾियो था कंहिं मिस्कीन खे, अल्लाह त ॾिसे पियो न। रोज़ी कंहिंजे हथ में आहे ॾियण? अल्लाह जे हथ में आहे। उहो रस्ता खोले थो, रस्ता खोले थो तव्हांजे लाइ। उतां मदद करे थो जितां तव्हांजे वहमो गुमान में बि न हूंदो आहे। तव्हां रब जे रस्ते में ॾेई त ॾिसो न। अल्लाह जे रस्ते में ॾियण सां माण्हू कॾहिं खुटंदो कोन्हे। रब जी मदद थींदी आहे ख़ासि। अल्लाह जे रसूल जी सीरत असांजे साम्हूं आहे। सीरत रुगो मल्हाइण लाइ कोन्हे, अपनाइण लाइ आहे। असांजी क़ौम रुगो सीरत खे मल्हाए थी, सीरत अपनाइण जे लाइ आहे। प्यारो पैगंबर घर में छा आहे, उनजे बावजूद सखी। रमज़ान जो भलारो महीनो आहे। 3 नंबर ते पाण फरमाइनि था, 3 नंबर ते न 4थे नंबर ते, पहिरीं तौहीद, शिरक जो रद्द, नमाज, ज़कात। 4थे नंबर ते उन माण्हू खे चवनि था वतसिलुर रहम। इन हदीस में न रमज़ान जे रोज़नि जो ज़िक्र आहे, न हज जो ज़िक्र आहे। उलमा इकराम चवनि था पाण सगोरा मुखातब जेको आहे उनखे नज़र में रखी जवाबु ॾींदा हुआ त हिनखे कहिड़ी शइ जी ज़रूरत हींअर आहे ॿुधाइण जी। जेको मूंखां सुवाल करे पियो साहिल, उनखे फ़िलहाल कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे ॿुधाइण जी। 4थे नंबर ते ॿुधाइनि था माइटी गंढ, टोड़ न। हता के हिकिड़ो साहबी हले, अल्लाह जे रसूल, मुंहिंजा माइटनि ऐं माना अख़लाक सां पेश अचां थो, बद अख़लाक़ी कनि था, ऐं उन्हनि सां बुर्दबारी सां पेश अचां थो, जहालत कनि था। माना जेको कमु चङो कंदो वञा उनजे मुखालिफ़त में कनि था, ऐं उसने शुरू करियां थो बदसलूकी कनि था। बुर्दबारी का कमु वठां थो, जहालत का कमु वठनि था। अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं वाक़ई ईअं आहे जीअं तूं चवीं पियो त तूं उन्हनि जे वात में गर्म रख पियो विझी, राख खे फुलियार पियो विझी, ऐं रब जे तरफ़ां हिकिड़ो मददगार तोसां गॾु हूंदो। अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ो मददगार तोसां गॾु हूंदो। माना पैगंबर उते बि माइटी टोड़ण जी इजाज़त कोन ॾिनी। पाण फरमाइनि था माइटी कढण वारो उहो कोन्हे जेको बदिले में कढे। माइट सुहिणो सलूक कनि त पोइ सुहिणो सलूक करे, इहो माइटी ॻंढण कोन्हे। माइटी ॻंढण इन शइ जो नालो आहे हू तोखां टुटल तॾहिं बि तूं हुन सां ॻंढिजी वञ। ख़राब सलूक कनि तॾहिं बि सुठो सलूक कर। एॾे माना अहम आहे माइटी ॻंढण, वॾी नेकी आहे। अॼु पाण वटि टुटंदी वञे, दार थींदा वञूं। अल्लाहु अकबर। अब्दुल्लाह बिन सलाम चए थो अल्लाह जे नबी फरमायो 3 नंबर ते वसिलुल अरहाम, तव्हीं माइटी कजो। 4थे नंबर ते वसल्लू बिल्लैल वन्नासु नियाम। जॾहिं राति जो माण्हू सुता पिया वञनि तव्हां उथी निमाज़ पढ़ो, माना तहजुद। माण्हू सुता पिया हूंदा आहिनि, दुनिया मिठी निंड में सुती पई आहे, तूं उथी रब जे साम्हूं बीही ॻोड़ा ॻाड़, अल्लाह जे साम्हूं रो। उन टाइम ते जेका तूं दुआ घुरंदे उन में वॾो इख़लास हूंदो, को तोखे ॾिसण वारो कोन्हे। दुनिया में केतिरा ॾींहं जो तोखे ॾिसण पिया, मस्जिद में दुआ घुरी पियो, केतिरा ॾिसण पिया। हिते रोंदे तॾहिं माण्हू तोखे ॾिसण पिया। थी सघे थो केॾी महिल रियाकारी बि अची वञे त माण्हू ॾिसण पिया, अञा वधीक रोई ॾेखारियां। इख़लास इन में आहे जॾहिं दुनिया सुती पई हुजे, नमाज़ पढ़, दुनिया सुती पई हुजे। ऐं अल्लाह जे नबी फरमायो त अलैकुम बिक़ियामिल लैल, पाण ते राति जी निमाज़ लाज़िम करे छॾियो, तहजुद। फ़इन्नहु ताफ़ुस सालिहीन क़बलकुम,
अवां खां अॻु में जेके बि औलिया अल्लाह गुज़ारे विया सभु तहजुद जा पाबंद। औलिया अल्लाह उहे कोन्हनि जेके कपिड़ा लाहे छॾीनि, जेके चरिया ऐं मजज़ूब। असांजी क़ौम उन्हनि खे वली थी सम्झे। चरियो मजज़ूब कपिड़नि खां बेनियाज़ ई वलीउल्लाह किथे आहे क़ुरान हदीस में? भला चरियो वली कीअं थींदो, मजज़ूब वली कीअं थींदो जंहिंखे ख़बर ई कोन्हे नेकी छा आहे बुराई छा आहे? चरियो कॾहिं वली नथो थी सघे। अल्लाह सूरह यूनुस जे अंदरि वलियुनि जूं ॿ निशानियूं ॿुधायूं। अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, वली आहिनि, न उन्हनि ते को खौफ आहे न उहे ग़मगीन थींदा। अल्लज़ीन आमनू व कानू यत्तक़ून। पुछो क़ुरान खां वली केरु आहे? फरमाए जेके मोमिन आहिनि, जेके मुत्तक़ी आहिनि। हाणे चरे खे कहिड़ी ख़बर त ईमान बिल्लाह छा आहे? चरे खे कहिड़ी ख़बर त ईमान बिल रसूल छा आहे? चरे खे कहिड़ी ख़बर त ईमान बिल यौमिल आखिर छा आहे? चरे खे कहिड़ी ख़बर त ईमान बिल कुतुब छा आहे? चरे खे कहिड़ी ख़बर त ईमान बिल मलाइका छा आहे? चरे खे कहिड़ी ख़बर त ईमान बिल क़दर छा आहे? ईमान त छह रुकन आहिनि, हुनखे ख़बर ई कोन्हे मोमिन कीअं थींदो। तक़वा परहेज़गारी माना जेके शक वारियूं शयूं छॾे ॾे। हिनखे कहिड़ी ख़बर? हीअ त हराम में कई महिल पियो आहे, कंहिं महिल कपिड़ा लाहियो पियो हले, हीअ त हराम कमु आहे। निमाज़ ठहे कोन, रोज़ो ठहे कोन, दीन जो पतो कोन्हे जे वलीउल्लाह। वलीउल्लाह जी अकुल बि आहे, सम्झ बि आहे, तौहीद ते पको पुख़्तो आहे, नमाज़ जो पाबंद आहे, रोज़नि जो पाबंद आहे। अल्लाह दौलत ॾिनी आहे, हज बि करे थो, उमरा बि करे थो, रब तौफ़ीक़ ॾिनी आहे, जिहाद बि करे थो, वालिदैन सां उसने सलूक बि करे थो, मुस्लमान भाइरनि सां बि करे थो, अल्लाह जी मखलूक ते बि रहम करे थो। ऐं ख़बर आहे त हराम कमु आहे, लज़त बि आहे, पर रब जे ख़ौफ़ जे करे नथो करे। इहो आहे वलीउल्लाह। करोड़े रुपया रिश्वत मिले पई, नथो वठे, छो? अल्लाह नाराज़ थी। हुन चरे खे कहिड़ी ख़बर करोड़ रुपये जी अहमियत जो आहे? पागल खे कहिड़ी ख़बर? हीअ आहे वली जंहिंखे ख़बर आहे पैसनि जी अहमियत जी, पर अल्लाह जे ख़ौफ़ जे करे हराम नथो वठे। असांजी क़ौम चरे ने मजज़ूबनि खे वली बनाए छॾियो। औलिया अल्लाह सहाबा हुआ, मुजाहिद बि हुआ, तलवार बि खणंदा हुआ, वापार बि कंदा हुआ, चरिया कोन हुआ। अल्लाहु अकबर। पाण सुगुरा सभ खां वॾा वली आहिनि, अल्लाह जा दोस्त आहिनि, अञा नंढड़ा आहिनि, रुगो माना सिरूं खणनि पिया, थोरी कमीस मथे थी त हया जे करे बेहोश थी किरी पिया। हया जे करे साहबा चवनि था अल्लाह जो प्यारो पैगंबर कुआरी छोकिरी खां मथे हया वारो हो, जेको सभ खां वॾो वली आहे अल्लाह जी मखलूक में। ऐं जिनखे कपिड़नि जो माना त पतो ई कोन्हे, उघाड़ा पिया हलण जे वली थींदा? अफ़सोस ई कान। जेके पंहिंजी सुरत कोन्हे उहो वली थींदो? तव्हां छा पियो करियां, मुंहिंजो हाल कहिड़ो आहे? अल्लाहु अकबर। त वलीउल्लाह जेके औलिया अल्लाह सभु तौहीद माना तहजुद जा पाबंद हुआ, सभु तहजुद जा पाबंद हुआ। इमाम औज़ाई रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो बयानु कंदो आहियां, अल बिदाया व निहाया जे अंदरि आहे। वॾो अज़ीम मुहद्दिस आहे, पाड़े जी औरत आई इमाम साहब जी घरवारी सां मिलण। इमाम साहब राति जो तहजुद नमाज़ जे तॾहिं ते पढ़ंदो, माई अची हुन ते वेठी, हथ लॻो, आलान महसूस थी कि लअल्ल सबीय बाल हाहुना, लॻे थो अधे हिते को ॿारड़ो पेशाब करे वियो आहे। इहा आलान उन जे करे आहे। घरवारी चयो न, हादा असरु दुबू शैख़ मिन बुकाही फी सुजूदही हाकदा युस्बिहु कुल्ल यौमिन। यदि न ही ॿार जो पेशाब कोन्हे, इमाम साहब राति जो जॾहिं तहजुद नमाज़ पढ़ंदो आहे, रब जे साम्हूं एतिरो रोअंदो आहे, ही मुसल्लो डेली पुसियल हूंदो आहे, तॾो पुसियल हूंदो आहे, रोज़ इमाम साहब जे ॾुड़कनि जे करे। इहो आहे वली। मौलाना अब्दुर रहीम पश्चिमी रहमतुल्लाह अलैह
जेके माण्हू विया ही त असांजे दौर जो माण्हू आहे, असां खां थोरो मुंहिंजी पैदाइश खां अॻु में गुज़ारे वियो 1957 जे अंदरि। जेके माण्हू तव्हां विया, रातियूं रहिया, मौलवी साहब राति तहजुद में रोंदो, तहजुद गुज़ार, वॾो मुतवक्किल, वॾो सखी। अॼु माफ़ कजो, अल्लाह रहम फरमाए, मज़हबी तबके में सखावत तमामु घटि आहे, इला माशा। पीर साहब चवंदो हो न त टे शयूं कंहिं कोन ॾिठियूं आहिनि, नांग जो पेर, मुल्हे जो ख़ैर ऐं माकुड़ी जी अखि। छा साहब छा चवंदो? टे शयूं अॼु ताईं कंहिं कोन ॾिठियूं आहिनि, नांग जो पेर, मुल्हे जो ख़ैर ऐं माकुड़ी जी अखि। सो इला माशा अल्लाह, वरना अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण लाइ तयारु बि कोन्हे। पर मौलाना अब्दुर्रहीम ईअं कोन, अल्लाह जिन खां कमु वठे थो उहे वॾा सखी हूंदा आहिनि, बख़ील कोन हूंदा आहिनि। महिमान मिलण आयो, ही माना सचा वाक़ियात आहिनि, जेके रावी आहिनि सेब सका आहिनि। मिलण आयो, घर में कुझु बि न हुजे, राति जो हुनखे खाराइण जे लाइ हिकिड़ी बकरी हुई। मौलवी साहब चवण, राति महिमान जी इज़त कीअं करियां, महिमान नवाज़ी करण बि ईमान में शामिल आहे। सो घर वारी रोकियो कि न, बकरी खे ज़बह करे छॾी, मानी खे ठाहे खारायूं। ॾिस अल्लाह पंहिंजी मदद किथां थो करे, अल्लाह पंहिंजी मदद किथां थो करे, रुगो ॾिसजे। बकरी ज़बह करे छॾई, महिमान खे बहितरीन मानी खाराई। थोड़ी देरि गुज़री त दरवाज़े ते, दरवाज़ो उन ज़माने में ॿाराड़ी जा हूंदा, ॿाहिरां आवाज़ु आयो मौलवी साहब खे त माण्हू तव्हांखे को ॿाहिरि सॾे पियो। ॿाहिरि वियो, ॾिसे त हिकिड़ी मेंहिं बाहि, हुन सां गॾु वछ बि आहे, मेंहिं बाहि वछ बि गॾु आहे। दीदी अरबाब तोगा अची तव्हांजे लाइ तोहफ़त न मोकिली। घर में दाख़िल थियो, घर वारी खे चई, तूं त बकरी ते नाराज़ पई थिए, रब्बुल आलमीन ॾिस मेंहिं बि ॾिनी पर वछ सुधी। इहा सखी इंसान। आलिम जो इहो मक़सदु कोन्हे त पाण रुगो वठे ॾिए न, ॾियण वारो बि हुजे। पाण सगोरा ॾियण वारा हुआ। सखावत मोमिन जी वॾी निशानी आहे। जॾहिं तव्हां रब जे रस्ते में न ॾींदा, तव्हांजूं वॾियूं वॾियूं डिग्रियूं हूंदियूं, रब तव्हांजी ज़बान मां हिकमत जा लफ़्ज़ कोन कढाई। छो दुनिया जा पुजारी आहिनि, दुनिया जे पुजारी खे हिकमत कोन मिले। सखावत सां उहे शयूं हटी, रुकावटूं हटनि थियूं। रब तव्हांजे ज़हन खे खोले थो, हिकमत अता करे, हिकमत जा नुक़्ता मिलनि था, दुनिया जी लालच घटिजे थी। रब तव्हांजे ज़हन खे खोले थो। पर दुनिया जी लालच हूंदी, पैसे जी लालच हूंदी, रुकावट बणिजी वेंदी। अल्लाह जे नबी जो चार ॻाल्हियूं ॿुधाई, पाण सगुरनि फरमायो, तदखुलुल जन्नह बिस्सलाम। जेकॾहिं तव्हीं इहे चार कम कंदो, कहिड़ो? सलाम खे आम करियो, खाधो खारायो, माइटी ॻंढियो, माण्हू सुतल हुजनि निमाज़ पढ़ो, तव्हीं सलामती सां जन्नत में दाख़िल थी वेंदो। अल्लाह जे प्यारे पैगम्बर असांखे चंद ॻाल्हियूं ॿुधायूं। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बुल आलमीन अॼोकी भलारी राति अल्लाह ताला खां दुआ घुरूं, अल्लाह ताला असांजा गुनाह माफ़ फरमाए, ख़ताऊं माफ़ फरमाए ऐं असांखे दीन ते इस्तिक़ामत ॾे। रब्बुल आलमीन असांजे मुल्क ते जेके परेशानियूं आहिनि, अल्लाह ताला उहे दूर करे। जेके मुल्क जा दुश्मन आहिनि, अल्लाह उन्हनि खे नाकाम ऐं नामुराद करे। अल्लाह ताला असांजी फ़ौज रब्बुल आलमीन उनजी हिफ़ाज़त फरमाए, पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए। यादि रखी छॾियो, पाकिस्तान अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी वॾी नेमत आहे। मसाइल आहिनि दुनिया में, मसाइल ख़तमु नथा थी सघनि। मसाइल सिर्फ़ु हिकिड़ी जॻह ते ख़तमु थींदा, जन्नत में। बाक़ी मसाइल हूंदा आहिनि, पर मुल्क जो क़दुरु करियो, हिन जो क़दुरु करियो। यादि रखो, चो तरफ़ तव्हांजे दुश्मन वेठा आहिनि, चो तरफ़। लेकिन पाकिस्तान खे टोड़णु चाहिनि था, लेकिन इंशा अल्लाह ताला कॾहिं कोन टोड़े सघंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांजो वेहण ते क़बूल फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।